सिंध असेंबली में मुखालिफ धुरगवान हलीम आदिल शेख ऐं पीटीआई एमपीए दुआ भुट्टो पारां गुजगोह में कयल शादी जी तस्दीक थी वई आहे। दुआ भुट्टो खे पुट ॼमण बाद ख़बर पई आहे त हलीम आदिल शेख ऐं दुआ भुट्टो 3 साल अॻु ॻुझे नमूने शादी कई हुई। पीटीआई एमपीए दुआ भुट्टो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ताज़े ॼावल पुट जूं तस्वीरूं शेयर कंदे चयो आहे त हुननि पंहिंजे पुट जो नालो कामिल हलीम आदिल शेख रखियो आहे। दुआ भुट्टो पारां समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे ताज़े ॼावल पुट कामिल हलीम आदिल जूं ऐं पंहिंजूं तस्वीरूं पिण शेयर कयूं आहिनि, जिन में हू पंहिंजे पुट खे प्यार कंदे नज़र अचे थी। इन सिलसिले में राब्ते करण ते मुखालिफ धुरगवान हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां शादी जी तस्दीक कंदे चयो आहे त हुननि 2018 जे चूंडनि बाद इस्लामी हक़ इस्तेमाल कंदे शादी कई हुई ऐं सियासी मुखालिफ उनखे इशू न बणाइनि। हलीम आदिल शेख जो वधीक चवण हो त हर इंसान जी ज़ाती ज़िंदगी ऐं हक़ थींदा आहिनि, उन्हनि जो एहतराम कयो वञे। संदसि चवण हो त पुट जे ॼमण ते जनब मुबारकूं ॾिनियूं आहिनि, हू उन्हनि जो शुक्रियो अदा करे थो। होॾांहुं हलीम आदिल शेख जे सियासी हरीफ पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ सूबाई वज़ीर तैमूर टालपुर हलीम आदिल शेख ऐं दुआ भुट्टो खे पुट ॼमण ते मुबारकूं ॾींदे चयो आहे त गुजगोह में शादी करण वारी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। संदसि चवण हो त शादी वारी ख़बर मंज़र ते अचण खां पोइ हलीम आदिल शेख नाअहल थी सघे थो ऐं पीपल्स पार्टी जी हिक सीट में वाधारो थींदो। हाँ, पर ये जरा सोचने को आता है कि अगर माशाल्लाह से अब बच्चा भी पैदा हो गया, हमारा भतीजा भी आ गया है इस दुनिया में, तो इन्होंने ये डिक्लेरेशन क्यों नहीं दी? और अगर डिक्लेरेशन नहीं दी दोनों में, तो मेरे ख्याल से 2 नए एमपीएस पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिलसिले में आएंगे। आपको पता है डिस्क्वालिफिकेशन के बाद आज तक जितनी भी इलेक्शन यहाँ पे हुई है, पाकिस्तान पीपल्स पार्टी के अलावा और पीपल्स पार्टी से कोई भी जीत नहीं सका। तो हलीम आदिल शेख को मुबारकबाद और मेरे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी को भी एक नई सीट आने की मुबारकबाद। होॾांहुं हलीम आदिल शेख जो चवणु आहे त हुननि जी शादी ते सियासत न कई वञे, छाकाणि त इहो सभु कंहिंजो ज़ाती मसइलो आहे। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।